अकेलो वेहण कंहिंजो शौक़ु नाहे हूंदो। वक़्तु, माहौल ऐं माण्हुनि जी मुनाफ़क़त मजबूर कंदी आहे। कंहिंसां ज़ुल्म, ज़्यादती ऐं ॾाढ करण खां पहिरियां इहो ज़रूरु सोचिजो त आसमान ते बि हिकु सुप्रीम कोर्ट आहे जिते फ़ैसिलो कंदड़ रब साईं आहे। सुठा दोस्त कॾहिं बि पोड़ो थियण न ॾींदा आहिनि। औलाद वसियत पुछंदी आहे, रिश्तेदार हैसियत मालूम कंदा आहिनि, पर सुठा दोस्त ख़ैरियत मालूम कंदा आहिनि। पंहिंजी ग़लतियुनि सां तक़दीर खे बदनाम न करियो। यादि रखो त तक़दीर बि हिम्मत जी मोहताज हूंदी आहे। कामयाब थियण जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं सॼी दुनिया अव्हां खे किराइण जे चकर में हुजे ऐं तुंहिंजो रब तोखे कामयाब करे। ज़िद्दी शख़्स पंहिंजी अना सबबु हमेशह मुख़लिस रिश्तनि ऐं मुहबत खे विञाए छॾींदो आहे। वक़्त जे फ़िरौननि जी ग़ुलामी खां बहितर आहे त ज़िंदगीअ जा 4 ॾींहं बहादुरी ऐं ग़ैरत सां गुज़ारिजनि।